अस्सलाम वालेकुम। मौज़ू पंहिंजो 2022 वारी बोर्ड वारी जेका सब्सिडी हुई उन हवाले सां आहे, पर जंतर जो फ़सुलु जन बि पोखियो हुयो उन हवाले सां आबादकारनि खे जन बि मतिलबु महीनो ॾेढ ईद उल अज़हा खां पहिरियां जन जी जंतर तयारु हुई, उन्हनि सुठो कमायो, पंहिंजे माल खे बि पंहिंजे ॿकरियुनि खे बि खारायूं ऐं ओवरऑल जेको आहे ईद उल अज़हा जा जेके जानवर आहे उन्हनि जे लाइ हुननि विकिणी करे सुठो नफ़ो फ़ाइदो कमायो। ऐं कोशिशि कंदा कयो हर फ़सुलु जेकॾहिं आगाटो तव्हां लॻाईंदो उन्हनि जे आगाटे फ़सुल जा इहे फ़ाइदा आहिनि त मार्केट रेट असांखे सुठो मिलंदो आहे। थोरी महिनत मुशक़त करणी पवंदी आहे पर असांखे जेको आहे इन हवाले सां फ़ाइदो तमामु घणो थींदो आहे। 2022 जी बोर्ड वारे जी जेका सब्सिडी हुई उन हवाले सां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त जन आबादकारनि जी उन टाइम ते सर्वे थियल हुई बनी, उन्हनि खे उन टाइम ते 5,000 या 60,000 या 10,000 जेका सब्सिडी उन टाइम ते मिली, पोइ 6 महीननि खां पोइ मिली, 8 महीननि खां पोइ मिली, 2023 में मिली, 2024 में मिली, 2022 में मिली। सर्वे तव्हांजी थियल हुई त हाणे जेके पेमेंट मिले पई त उहा कुझु आबादकार अहिड़ा हुया जिन खे रहियल आहे, कुझु आबादकारनि खे डबल मिले पई। हाणे तव्हांखे जेकॾहिं मिसाल वीट सब्सिडी प्रोग्राम में तव्हां हारी कार्ड वरितो आहे, तव्हांखे सब्सिडी मिली आहे त तव्हांखे 2022 वारा पैसा न मिलंदा, छो त उहो उन टाइम ते तव्हांजी उहा सर्वे कोन थियल हुई। सम्झी वियासीं पाण? ठीकु आहे। त 2022 में जॾहिं तव्हांजी मतिलबु बनी विज़िट थियल हूंदी, सर्वे थियल हूंदी, मथे रिकार्ड हूंदो त तव्हांखे सब्सिडी मिलंदी। तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे, तमामु अहम गुज़ारिश आहे त कोशिशि करे एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस वञो। 2022 अॼु हले थो 2026, त माना 4-5 साल जेके इहे थी विया आहिनि उन टाइम ते छा थियो, तव्हांजा नंबर ॿिया हुया, मोबाइल नंबर ॿिया हुया, तव्हांजो रिकार्ड मतिलबु तव्हां जेको आहे ॿियनि जा नंबर ॾिना, अकाउंट डिटेल ॿियूं हुयूं। हाणे तव्हां एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस वञो, तव्हां उते पंहिंजा लिस्टनि में नाला ॾिसो। लिस्टनि में नाला तव्हां जीअं ॾिसंदो त रेगुलर डेली बेसिस ते हू तव्हांजो रिकार्ड अॻिते मथे मतिलबु अपडेट कंदा था वञनि। उन खां अलावा हू तव्हांजो रिकार्ड जेको आहे उहो तव्हांजा अकाउंट खोलाईंदा था वञनि ऐं आहिस्ते आहिस्ते तव्हां ॾे पेमेंट ईंदी, जल्दी में कोन ईंदी। एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस वञो, उते ऑफ़िसरनि खे रिक्वेस्ट कयो, लिस्टनि में नाला ॾिसो, हू तव्हां सां ताउन कंदा, कोऑपरेट कंदा। एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जे DG जेका आहे तमामु सख़्ती सां इन ॻाल्हि जो एक्शन खयों आहे त जेके बि आबादकार रहियल आहिनि उन्हनि खे जून खां पहिरियां या जुलाई खां पहिरियां इहा सब्सिडी कंप्लीट करणी आहे। इहो हिकिड़ो वाज़े पैगाम आहे। तव्हांजी जेकॾहिं पहिरियां सर्वे थियल हुई, हाणे तव्हां ॾे मैसेज आया आहिनि या न आया आहिनि, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस ईंदो, तव्हांखे जेको उते इंफॉर्मेशन ॾींदा, लिस्टूं उते अवेलेबल आहिनि ऐं उतां तव्हांखे जेको आहे कंप्लीट ॼाण मिलंदी। रूमर्स ते माना ग़लति ख़बरुनि ते, अफ़वाहनि ते न हलो। स्मूथली हिकिड़े सुठे तरीक़ेकार सां एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस मां तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां ॼाण मिलंदी। जेको तव्हांजो मसइलो हुजे हुन ऑफ़िसरनि सां तव्हां डिस्कस कयो। ठीकु आहे। इहा वाज़े तव्हांखे ॿुधायूं पिया त जन जे बि 2022 वारी सब्सिडी जो मसइलो आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस वञो। उन खां अलावा डेथ वारा जेके आहिनि केस त हू तव्हांखे सम्झाईंदा त जेकॾहिं तव्हांजो वालिद साहिबु आहे, भाउ आहे या जंहिंजे नाले ते ज़मीन आहे उहो गुज़ारे वियो आहे, हाणे उन्हनि जो छा थींदो उहे तव्हांखे सम्झाईंदा। ऐं तव्हांखे जेकॾहिं 2025 वारी सब्सिडी मिली आहे त तव्हां सम्झो था तव्हांखे 2022 वारी मिलंदी, त उहो अलॻि हिकिड़ो सिस्टम आहे, नथी मिली सघे तव्हांखे। पर तव्हांजी 2022 में बि तव्हांजी सर्वे थियल हुई, 2025 में बि सब्सिडी तव्हांखे मिली आहे, त माना तव्हांखे 2022 वारा पैसा मिलंदा। उहा सब्सिडी, ॿिन्ही सब्सिडीज़ जा तव्हां हक़दार आहियो। थोरो इहो नंढिड़ो मुख़्तसिर टॉपिक हुयो तव्हांखे सम्झाइण जे लाइ, उमेद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। कोशिशि करे एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस विज़िट कयो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे जेको आहे तव्हांजा मसइला हुतां हल थींदा। उन्हनि खे तव्हां जेको आहे रिक्वेस्ट कंदो, हू तव्हांजे लाइ प्रॉपर तरीक़े सां जेको आहे तव्हांजी हेल्प कंदा। तव्हांखे का शिकायत आहे उहा असांखे ॿुधाइजो, हिन वीडियो में ॿुधाइजो त तव्हां उते वियो त उन्हनि जो बिहेवियर छा हुयो, उन्हनि जो रिस्पॉन्स छा हुयो। असां वरी उन्हनि खे पाण ई रिक्वेस्ट कंदासीं, असां लिखंदासीं, तव्हांजो आवाज़ु बणिजंदासीं। ठीकु आहे। तव्हां असांजी ॻाल्हि ते, नंढड़ी ॻाल्हि ते अमल कयो, असां तव्हांजी ॻाल्हि ते ऐं तव्हांजी शिकायतुनि ते आवाज़ु उथारींदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक्यू।